एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कई पिया अगवा ॼाणायल फहमीदा लाशारी केस में सखर पुलिस मोहलत घुरी वरती आहे। सिंध हाई कोर्ट सखर में 2.5 साल अॻु अगवा थियल फहमीदा लाशारी जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी। सखर बेंच जे जस्टिस मोहम्मद इकबाल कल्होड़ो ते ॿधल सिंगल बेंच ॿुधणी कई। फहमीदा लाशारी जी बाज़ियाबी बाबति केस में मोहलत ॾिनी वञे, SSP जी इहा दरख़्वास्त आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर मावासी जे रिपोर्टर मोरडो महर खां। जी मोरडो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में SSP अफजद शेख पेश थी करे अगवा थी वियल नारी फहमीदा लाशारी केस में 2 हफ़्तनि जी जेका आहे अदालत खां मोहलत वठी छॾी आहे। 2.5 साल अॻु सखर जे एयरपोर्ट थाणे जी हद मां अगवा थी वियल नारी फहमीदा लाशारी जे बाज़ियाबीअ वारी दरख़्वास्त जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस मोहम्मद इकबाल कल्होड़े ते ॿधल सिंगल बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान SSP सखर अफजद शेख पेश थियो। उन दौरान अदालत SSP अफजद शेख खां फहमीदा लाशारीअ खे बाज़ियाब न कराइण बाबति जेको आहे पुछाणो कयो वियो, जंहिं ते SSP अफजद शेख अदालत खे चयो त कुझु ॾींहं अॻु हुनजी पोस्टिंग थी आहे। फहमीदा लाशारी केस में जेकॾहिं जांच ऑफिसर जी कोताही थी त हुनखे हू नौकरीअ तां फारिग बि कंदा ऐं फहमीदा लाशारी केस में हुनखे जेको आहे वधीक मोहलत ॾिनी वञे। हुनखां पोइ अदालत SSP अमजद शेख जे मोहलत वारी दरख़्वास्त ते अगवा थी वियल नारी फहमीदा लाशारी जे केस में जेको आहे 2 हफ़्तनि ताईं जेको आहे अदालत SSP अमजद शेख खे मोहलत ॾिनी वई आहे। जी ठीक है मोरड महर, जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।